दोस्तों, सिंधी अदब जी दुनिया में शामिल कयूं था एक बेहतरीन मुख्तसर कहानी गरम वेलो छा हूंदो आहे। अॼु शाम जो जीअं ई मां पंहिंजी ऑफिस मां वापसि अची रहियो हुउसि त घिटीअ मां लंघंदे मूं ॾिठो त हिकिड़ो पोढ़ो माण्हू हिकु दुकान जे ॿाहिरां पयल गंद जे दॿनि मां कुझु ॻोल्हे रहियो हो। पंहिंजी कार ॾांहुं वेंदे मूंखे महसूसु थियो त उते ई कुझु थेलियुनि में बचियल खाधो बि पियल हो, जंहिंखे न उथलाए पुथलाए ॾिठो पए। हिकु थैली मां खेसि कुझु तरियल पटाटा मिलिया जेके केचप में ॿुॾल हुआ, जॾहिं त हिकु ॿीअ थैलीअ में हिन हिकु बचियल सैंडविच ॻोल्हे लधो। मां अलाए छो पंहिंजी गाॾीअ खे टेक लॻाए बीह रहियो हुउसि, हिन खाधे जूं शयूं ॻोल्हियूं पए ऐं उन्हनि खे छंडींदो पासे खां रखंदो पए वियो। हिन घड़ीअ ताईं न हुन कंहिं ॾांहुं हथु डिघेरियो हो ऐं न ई कंहिंखां कुझु घुरण लाइ ॾांसि वाजायो आई। दॿे खे चङी तरह चकासण खां पोइ हुन सॼी ज़मीन वरी साफ़ कई। पासे खां रखियल हिकु पुराणे कागज़ी में चूंडियल खाधो मेड़ियो। मुंहिंजी दिलि में अलाए छा थी रहियो हो। लॻुमि पए ॼण हिन जो ॾुख मूंखे वेढ़े रहियो आहे। मां को अहिड़ो शख़्स न आहियां जेको ग़रीबनि जी मदद करण में घणो एतबार रखंदड़ हुजां, छाकाणि त केतिरा ई बेघर माण्हू असुल में बेघर न हूंदा आहिनि। मूंखे लॻो त उन खां पहिरीं मूं कॾहिं बि कंहिंखे ईअं गंद जे दॿे मां खाधो ॻोल्हींदे कोन ॾिठो आहे। मूंखे लॻो त संदसि मदद करणु घुरिजे। मां ॾांसि वधियुसि ऐं पुछियोमांसि त छा मां तोखे खाइण लाइ कुझु वठी ॾियां। हिन वराणियो त जेकॾहिं वठी ॾींदोसांइ त खेसि ख़ुशी थींदी। मूंखे पोइ महसूसु थियो त वटसि हिकु मोटर साइकिल बि हुई। मूं खेसि चयो त मुंहिंजी कार जे पोयां अचु त जीअं मां अॻियां खाधे जे दुकान तां तोखे कुझु वठी ॾियां। हू मुंहिंजे पोयां आयो ऐं उन खाधे जे दुकान तां मूं खेसि सभ खां वॾी डील वठी ॾिनी। हिन मूंखे रुॻो हिकिड़ी दरख़्वास्त कई त जेकॾहिं हिन मानीअ सां चांहि जो हिकिड़ो कोप मिली पवे त मज़ो अची वञे। जॾहिं मूं खेसि संदसि खाधो आणे ॾिनो त हिन मुंहिंजा ॾाढा थोरा मञिया। हुन ॿुधायो त संदसि नालो स्टीव आहे ऐं हू गुज़िरियल सेप्टेंबर खां वठी बेघर आहे, जॾहिं खां संदसि भेण वफ़ात करे वई आहे। हाणे बसि घिटियुनि में संदसि गुज़रान आहे। हुन वरी बि मुंहिंजा थोरा मञिया ऐं मां ॻरी दिलि सां पंहिंजी कार ॾांहुं हलियो आयुसि। मूं गाॾी अॻिते वधाई त लॻुमि त ॼण मां संदसि मदद मुकमिल नमूने न करे सघियो आहियां। मां मोटी आयुसि ऐं ॾिठुमि त हुन पंहिंजी मानी खाई बस कई हुई ऐं हाणे मोटर साइकिल ते सवार थी केॾांहुं वञण वारो हो। पुछियोमांसि, छा मां कंहिं ॿिए नमूने सां तुंहिंजी मदद करे सघां थो? हुन चयो, अहिड़ी का ख़ासि ज़रूरत न आहे। हुन मूंखां पैसा न घुरिया। मूंखांसि पुछियो त जेकर मां खेसि कुझु वधीक मानियूं वठी ॾियां ऐं हिकिड़ो गिफ्ट कार्ड बि वठी ॾियां त हुन वराणियो त इहा त भलाई थी पवंदी। मां वरी खाधे जे हिकु दुकान ते आयुसि ऐं कुझु मानियूं ऐं गिफ्ट कार्ड वठी ॾिनमि। हाणे हू अची रोअण में छुटो। एॾो रुनाई जो मां परेशान थी वियुसि। हुन मूंखे ॿुधायो, अॼु मूं तो लाइ दुआ घुरी हुई। मूंखे हैरत वठी वई। न हू मूंखे सुञाणे पियो न मां हुनखे, त पोइ हिन मूं लाइ दुआ छो घुरी हुई? हुन पंहिंजी ॻाल्हि जारी रखी, तूं मूंखे सम्झे न पियो। अॼु मूं धणीअ खां इहा दुआ घुरी हुई त कंहिं अहिड़े माण्हूअ खे मूं वटि मोकिल जेको मूंखे हिकु वेलो गरम मानी खाराए ऐं धणीअ तोखे मोकिले छॾियो। मुंहिंजा लफ़्ज़ ख़तमु थी विया हुआ। हुन दुआ घुरी पई ऐं सा बि हिकु गरम वेले लाइ। मूं कॾहिं ईअं सोचियो आहे? मूं कॾहिं त उहो बि न सोचियो आहे त को वेलो थधो थींदो आहे, बल्कि मूं त मानीअ लाइ कॾहिं का दुआ ई न घुरी आहे। मूंखे त बसि मिलंदी रहंदी आहे। मां केॾो न नवाज़ियल आहियां। शायदि अॼु हीउ सभु कुझु मूंसां उन करे थियो हो त जीअं मूंखे पंहिंजी हैसियत जी ख़बर पए त ॿियनि जे मुक़ाबले में मूं वटि छा छा आहे। हुन चयो, ॾिस, मूंखे कैंसर आहे। हुन पंहिंजी कमीज़ मथे कई ऐं पंहिंजे वधियल पेट ॾांहुं इशारो कयईं। मां ॼाणां थो त मूं वटि घणो वक़्तु कोन्हे। बसि ईअं आहे त चाहियां थो त जेको बि वक़्तु हुजे उहो बसि थोरो चङो गुज़रे। हाणे वरी ॻोढ़ा मुंहिंजी अखियुनि मां नेसारा करे वही रहिया हुआ। स्टीव जी कहाणी हिकु आम कहाणी हुई, पर संदसि असरु ख़ासि हो। हुन मूंखां मोकिलायो ऐं चयईं, जॾहिं मथां बाज थींदी रही त उन बाज जो सदाईं शुक्रगुज़ार रहणु घुरिजे। ऐं इहा ॻाल्हि रुॻो किताबी नाहे त पाण खां हेठिं ते निगाह रखणु घुरिजे। अमली ज़िंदगी बि उहो ई घुरे थी। छा इहा अजीब ॻाल्हि नाहे त
असांखे बि ख़बर न हुजे त गरम वेलो छा हूंदो आहे।